अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खूबसूरत लेखक रियाज़ अबड़ो जे लाॾाणे ते खेसि भेटा पेश करण लाइ अवां जे समातन जी नज़र करियूं था नाम्यारे कहाणीकार जहांगीर अब्बासी जो लिखियल खूबसूरत लेख। आधी रात गहरी निंड मां ईअं ओचिते उथण शर्ता मन कंहिं मुझारे में वरतल हुयो। पल लाइ फेसबुक खोलियमि त ज़ाहिद मगी जी पोस्ट ॾिसी मुंहिंजो वजूद को वक़्तु पथराइजी वियो ऐं सुबुह ताईं निंड न आई। अखियुनि ॾाढो प्यारे रियाज़ अबड़े जो चहिरो फिरंदो रहियो जिते सदाईं मानाखेज़ मुर्क सजियल रहंदी हुई ऐं जंहिंजे ओचिते मौत वारी ख़बर संस दोस्त शहरवासी प्यारे ज़ाहिद मगी शेयर कई हुई। कॉलेज तयारु थियण खां पहिरीं मूं ज़ाहिद मगी खे फ़ोन करे उन ख़बर जी तस्दीक वरिती जंहिं दुखदायक लहजे सां वराणियो त बिल्कुलु साईं रियाज़ हाणे असां विच में नाहे रहियो ऐं राति वफ़ात करे वियो। संस तदफ़ीन बि अबाणे शहर बाडह बदिरां कराची में कई वेंदी। रियाज़ अबड़ो सिंधी अदब जे मौजूदा मंज़रनामे में ख़ाका निगारी, किताबनि ते तबसरा निगारी, करंट इशूज़ ते कालम निगारी सां गॾु मुल्की ऐं आलमी सतह वारनि हालतुनि ते ग़ैर मामूली नज़र रखंदड़ बहितरीन तजिए निगार ऐं दिलबर शख़्सियत जो मालिक बेलोस इज़त ॾींदड़ इंसानु हुयो जेको अदब अंदरि मौजूदु अदबी गिरोह बंदियुनि जोड़ तोड़ वारी सियासत खां पासीरो फेसबुकी अदीबनि जियां ॾेखाव न ॾींदड़ पंहिंजी ॾाह सां ओतिरो ई सचो बणिजी अदब ऐं ॿोली जी ख़िदमत में मसरूफ़ थिए रहियो जेतिरो खेसि पंहिंजी सिंध धरती सकाफ़त तहज़ीब सां उनस हुयो। अहिड़ो महबूब इंसानु ईअं बीमार पइजी ओचितो विछड़ी हमेशह लाइ उन राह जो राही थी वेंदो जितां अॼु ताईं को बि वञण बाद वापसि न वरियो आहे। उहो ॾुख कॾहिं बि ज़हन तां मिसारजी ऐं दिलि मां विसरण जहिड़ो नाहे। अॼु न उताकनि में तालिब तंवारीनि आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीनि जंहिं जीव खे जियारीनि से लाहौती लॾे विया। रियाज़ अबड़ो जदीद सिंधी अदब जो हिकु घण रुखो घण पढ़ियो शख़्स हो जंहिंजो हर मौज़ू ते वसी मुशाहिदो हुयो। हूअ ग़ैर मामूली नक़ाद रहियो ख़ासि करे नावल ऐं कहाणी ते हुनखे उन करे वॾी अप्रोच रही जो हूअ आलमी फ़िक्शन ऐं सियासी अदब जझो पढ़ंदड़नि मां हो। हुन अदब में ॿ किताब हिकु आलमी सियासत ऐं पाकिस्तान अंग्रेज़ी ज़ुबान में पढ़ंदड़नि ताईं ॾिना बक़ौल उनजे केतिरनि ई मौज़ूअनि हवाले सां अञा किताब रहियल हुयसि जिन खे तरतीब थिए ॾिनाई। अमली ज़िंदगी में निजी बैंकारी फील्ड अंदरि UBL हेड ऑफिस में ऑफिसर सतह ते कमु करण बावजूदु रियाज़ लिखणु पढ़णु सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारनि लाइ कालम निगारी लाइ वक़्तु कढण जहिड़ा कम सरअंजाम ॾियणु सच त अदब ऐं ॿोली जी वॾी ख़िदमत आहे। रियाज़ अबड़ो सां मुलाक़ातनि जो सिलसिलो 3 साल पहिरियां फेसबुक मार्फत थियो। पोइ दबंग कहाणीकार प्यारे दोस्त राज़ शरह जी सोबत में हिकु यादगार तवील अदबी बैठक संदसि इलाइक़े गुलिस्तान जोहर में थी जेको संदसि पाड़ेसरी पिणु आहे। पोइ कराची वञणु थिए त थोरो वक़्ती सही यार जो दीदार ऐं भाकुर सां चांहि जे कोप ते कचहरी लाज़मी थींदी हुई। 20 ॾींहं पहिरियां फ़ोन ते हाल अहिवाल थियो त बीमारी जो ज़िक्र ईअं कयाई ॼण का आम तौर वारी तकलीफ़ हुजेसि पर उहा आम बीमारी अंदरि में खेसि खाई वई ऐं आख़िर ताईं मर्ज़ जी तशख़ीस न थी सघे। जॾहिं अदबी दुनिया जो हिकु जीनियस लिखारी समाज जो बाशूर फ़र्द दोस्तनि जो दोस्त प्यारो रियाज़ अबड़ो ॾिसंदे ॾिसंदे असां खां उमिरि भर लाइ जुदा थी वियो। तुम फिर ना आ सकोगे बताना तो था मुझे तुम दूर जाके बस गए मैं ढूंढता फिरा। रियाज़ अबड़े जे विछोड़े ते सरमद अब्बासी लिखियो। साईं रियाज़ अबड़ो साहिब जे विसाल जी ख़बर छिरकाए विधो। पाण लेखक ऐं नक़ाद हुआ। संदन तनक़ीदी मज़मून मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि में शाया ऐं सोशल मीडिया ते बि वंडबा हुआ। संदसि डिघनि तनक़ीदी मज़मूननि में कंहिं बि किताब जे तनक़ीदी जाइज़े खां अॻु जेका डिघी तमहीद हूंदी हुई उहा किताब जी सनफ़ जे हवाले सां ॼाण सां टमटार हूंदी हुई। सनफ़ जी तारीख़ तोड़े सिंधी परॾेही अदब में उन सनफ़ जे माज़ी हाल ऐं आईंदे बाबति वरितल तक़ाबली जाइज़ो संदन जाखोड़ी तहक़ीक़ ऐं उन ध्यान सां कयल मुशाहिदे ते धारियल हूंदो हो। हेठि वरी किताब ते कयल संदन घण पासाई उखेल मुताले दलीलनि ऐं हवालनि खां पोइ नतीजे तौरु हासिलु थियल किताब जे हाकारी ऐं नाकारी पासनि खे निर्वार कंदी हुई। किताब नसर ते हुजे या शाइरी जो
रियाज़ अबड़ो साहिब जो कलम रवानी सां वेंदो हो ऐं किताब जे लेखक खां वधीक सुठो लिखण जो उत्साह थी पवंदो हो। मुंहिंजे ॿारनि लाइ लिखियलु नावल सिंधियार ते बि पाण दिलि खोले लिखियो हुआईं। साईं रियाज़ शल रब करीम अव्हां सां राज़ी रहे, अव्हां जा दर्जात वधाए। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक रियाज़ अबड़े खे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।